बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सबब महरार में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मवान ऐं नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं इन प्रोग्राम सां ताबन खे असफ़हान चाहे जेके नंबर खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि 10 रुपए खां वठी 10 लख रुपए ताईं। ऐं जिते नाज़रीन अॼु सॼी पूरी दुनिया में मंशियात जी रोकथाम जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे पियो। मंशियात जी तव्हांखे ख़बर केतिरी त बुरी ऐं केतिरी ख़ासि तौर ते जेके नौजवान नस्ल खे इहा लत लॻी थी वञे त ज़िंदगी तबाह बर्बाद थी वञे, हर शइ खां महरूम था थी वञनि। मंशियात जी रोकथाम जे लाइ काफ़ी सारा इदारा ख़ासि तौर ते पहिरीं ॻाल्हि त इहो चवंदमि त पंहिंजे घर खां इहा शुरू कजे। अगरि कंहिं ॿार खे ख़ुदा न ख़ास्ता इहा मंशियात जी आदत थी वञे त सभु खां अॻु में जेके हुनजे वालिदेन जो फ़र्ज़ु आहे त उनखे सपोर्ट करनि, उनखे सम्झाइनि ऐं ख़ासि तौर ते उन ते सख़्ती न पेश कनि। जेतिरी सख़्ती कंदा ओतिरो ई हू ॿारु उन मंशियात ते उनजी तरफ़ वेंदो। ऐं ख़ासि तौर ते जेके अॼु असां महिमान मौजूदु आहिनि ऐं आहिनि बि पाण डॉक्टर ऐं इन हवाले सां ख़ासि तौर ते मंशियात जे हवाले सां उनजो काफ़ी घणो वधि में वधि किरदारु रहियो आहे। ऐं काफ़ी सारा उन्हनि जा मोटिवेशनल स्पीच ऐं आर्टिकल जेके बि आहिनि मंशियात जे ख़िलाफ़ उन्हनि जा छपी रहिया हूंदा आहिनि हमेशह। पर अॼु तव्हां सां गॾोगॾु असां सीनियर जेके रेडियो जा कंपेयर बि मौजूदु आहिनि, प्रोड्यूसर बि आहिनि। अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारुफ़ करायूं। असांजा जेके पहिरियां महिमान आहिनि डॉक्टर शाहनवाज़ दल, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीक आहियो तव्हां? बिल्कुलु ठीकु अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हां सां गॾोगॾु जेके असांजा जेके सीनियर असांजे रेडियो जा प्रोड्यूसर आहिनि तालिब मुग़ल साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ठीक आहियो? बिल्कुलु ठीकु, फर्स्ट क्लास। अॼु जी सुबुह कीअं बि थिए? फर्स्ट क्लास माशाल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। रोज़मर्रा वांगुरु तर तवाना लॻा पिया आहियूं। अल्लाह जे बरकत वारे नाले सां आगाज़ कयो आहे। माशाल्लाह माशाल्लाह, हुजण बि ईअं घुरिजे। डॉक्टर शाहनवाज़, इहे अॼु जेको मूं चयो मंशियात जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, छा चवणु चाहींदो? ॾिसो, बुनियादी तौर ते असां जंहिं समाज में रहूं पिया या असां जंहिं दुनिया में रहूं पिया उते जेको आहे न सो मुख़्तलिफ़ मामला मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उथनि था, वधनि था, विझनि था ऐं समाज खे कोई जेके आहिनि सो फ़ाइदो ॾियनि था ऐं के नुक़सानु था ॾियनि। त जेको आहे सो यूनाइटेड नेशन जेका असां गॾियलु क़ौमुनि जो इदारो चऊं था, उन 1987 खां माना जेको आहे हीअ त हूं त सदियुनि खां जेको सिलसिलो हले पियो थो त मनशियात जो इस्तेमालु, मनशियात जो वाइपो ऐं उनजी जेका सो विर्छ या विरासत या जेका आहे उनजी तरसील या उनजी मुंतकिली हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ताईं, त उन्हनि जी रोकथाम जे हवाले सां जेको आहे सो उन्हनि हिकिड़ो जेको आहे सो ऑर्डर पास कयो ऐं उहो हिकिड़ो ॾींहुं करे मल्हाइणु शुरू कयो 1987 खां वठी ऐं बाक़ाइदगी सां 1989 खां वठी यूनाइटेड नेशन जेको आहे न सो इहो ॾींहुं हर साल 26 जून जे ॾींहुं अॼु जे ॾींहं ते मल्हाए थी। ऐं अॼु जे ॾींहुं जो मक़सदु इहो हूंदो आहे त हर साल जो हिकिड़ो सरनामो जारी थींदो आहे त सॼो साल उन सरनामे जे बुनियाद ते कमु कबो आहे त कीअं समाज खे उन जी बुराई खां, उन जी लत खां, उन जी आदत खां कीअं छुटकारो ॾियराइजे, कीअं असांजे नौजवान नस्लनि खे या जेके वाइपो कनि था, जेके ॿार या जेके वॾा या जेके नौजवान इन नशे जी लत में मुब्तला थी वञनि था, उन्हनि खे कीअं बचाइजे ऐं सॼी दुनिया खे गॾु करे कीअं हलिजे। छो त पाकिस्तान यूनाइटेड नेशन जो सिग्नेटरी आहे, त पाकिस्तान में बि उनजी जेका इम्प्लीमेंटेशन थींदी आहे त जीअं ॿिया जेके पहिरियां प्रोग्राम्स आहिनि उन्हनि में पाकिस्तान सिग्नेटरी आहे, हिन प्रोग्राम में बि आहे। हाणे जेको असांजे समाज जो अलमियो इहो आहे त मुख़्तलिफ़ आलमी इदारा जंहिंमें UNODC उहा वरी यूनाइटेड नेशन जो सब ऑफिस आहे जेका ड्रग ऐं क्राइम ॿिन्हिनि ते कमु करे थी, ह्यूमन ट्रैफिकिंग ते कमु करे थी या ॿियनि शयुनि ते। उनखां पोइ पाकिस्तानी वफ़ाक़ी मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ नारकोटिक्स। उनखां पोइ एंटी नारकोटिक फोर्स आहे, एक्साइज़ आहे, पुलिस आहे, कोस्ट गार्ड आहे, कस्टम्स आहे ऐं उनखां पोइ ॿिया जीअं रेंजर्स आहे या ॿिया जेके इंटेलिजेंस इदारा आहिनि, FI आहे। उन्हनि सभिनि जो हिकिड़ो गॾियल कमु हूंदो आहे त कीअं जेका आहे न सो हिनजी विरासत जेका आहे या माना मुंतकिली जेका आहे या हिकिड़े शहर खां ॿिए शहर ताईं या हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू ताईं उनजी जेका मनुष्यात जी जेका मुंतकिली थी थो उनखे कीअं रोके सघिजे थो। उनखां पोइ अॼुकल्ह एंटी नारकोटिक फोर्स जे तरफ़ां कुझु इदारा क़ाइमु कया विया आहिनि जिते उन्हनि खे मुफ़्त में इलाजु ॾिनो थो थिए। असां वटि सर CJ इंस्टीट्यूट ऑफ साइकेट्री जंहिंखे उर्फ़िया में गिदो अस्पताल चवंदा आहिनि, उते बि असांजो हिकिड़ो मनुष्यात जे इलाज जो आहे। ऐं बुनियादी तौर ते आऊं UNODC जो मास्टर ट्रेनर बि आहियां ऐं WHO जो मेंटल हेल्थ ते मास्टर ट्रेनर आहियां, कोऑर्डिनेटर आहियां। त इहो हिकिड़ो फिनामिना जो नालो आहे, हिकिड़े लका जो नालो आहे त हीउ सॼी सारी किरत असांजे नौजवान नस्ल खे ख़ासि करे ॾिसो न 66% 66% जेका पाकिस्तानी पॉपुलेशन आहे उहा नौजवाननि ते मुबनी आहे।
उहे नौजवान ई आहिनि ऐं ॾिसो उहो ई नौजवान जीअं तव्हां नौजवान आहियो ॿिया नौजवान साईं नौजवान आहिनि या ॿिया जेके नौजवान असांजा उहे मुल्क ऐं क़ौम सुल्तनत जो हिकिड़ो सरमायो आहिनि उन्हनि खे अॻियां हली हिकिड़ो किरदारु अदा करिणो थो पवे उहे समाज में पंहिंजी जेका आहिनि सो इनपुट विझनि था तॾहिं समाज तरक़ियूं कनि था हिकिड़े जीअं तव्हां इंट्रो में ॻाल्हि कई त घर खां शुरूआति कजे उनखां पोइ पाड़े खां कजे उनखां पोइ मुआशिरे खां कजे उनखां पोइ टाउन खां शहर खां पोइ डिवीज़न खां पोइ सूबे खां पोइ मुल्क खां पोइ अफ़ाक़ी थी ॻाल्हि आलमगीरी जी ॻाल्हि थी कजे त असां अॼु हिकिड़ो नए अहद सां अचूं पिया अॼु जो जेको सरनामो उहो आहे त जेको आहे सो सिहत लाइ इंसाफ़ इंसाफ़ जे लाइ सिहत इहो हिकिड़ो सरनामो आहे अॼु जो बिल्कुलु ईअं जे जेतिरा ई माण्हू जेके इन्वॉल्व था थियनि उन खे प्रिटेंड ऐं ट्रीट करण जे हवाले सां बि मां तव्हांखे ज़रूरु तालिब साहिबु तव्हां छा चवंदव हुन ते ख़ासि त नौजवाननि पासे छो था अचनि ऐं वधि में वधि छो उन्हनि खे इहा शइ अट्रैक्ट करे थी डॉक्टर साहिबु तमामु घणी बहितरीन तरीक़े सां वज़ाहत करे चुका आहे जो की ॾींहं जे हवाले सां अच्छा तव्हांजो जेको सुवाल त नौजवान हिन पासे छो था अचनि रुगो ज़ाहिर आबादी असांजे मुल्क जी 60 खां 70% नौजवाननि ते मुश्तमिल आहे त असां उनखे अॻियां रखी ॻाल्हि बि कंदासीं पर असांजी सोसाइटी में हिकिड़ी ॿी शइ आहे जेको स्टेटस को आहे उन जो वॾो अमल दख़ल आहे जेको लोअर क्लास जो आहे उहो कोशिशि करे थो मिडिल क्लास में जंप कयां मिडिल क्लास वारो कोशिशि करे थो अपर क्लास में जंप कयां अपर वारो जी हमेशह कोशिशि रहंदी आहे त एलीट क्लास में वञा हाणे जेका सोसाइटी स्टेटस को ते बेस कंदी आहे या स्टेटस को जो अमल दख़ल तमामु घणो थींदो आहे त पोइ ते इहे ख़राबियूं पैदा थींदियूं आहिनि फॉर एग्ज़ाम्पल मिसाल आहे शलवार कमीज़ असांजो कल्चर आहे सिंधी टोपी असांजो कल्चर आहे पर हरू भरू जॾहिं माण्हू पंहिंजी क्लास चेंज करे थो त हू फैशन वारे पासे वञे थो त जीअं हाणे मूंखे कोट पाइणो आहे हालांकि कोट जो सीज़न हुजे या न हुजे पर चवंदो मूंखे पाइणो आहे छॾो उन क्लास में उथां वियां थो त असांजो जेको नौजवान तबिको आहे या असांजी सोसाइटी जा उहे माण्हू जेके स्टेटस को वारे सर्किल में रहनि था ऐं पंहिंजी क्लासिस खे चेंज कंदा रहनि था पंहिंजी सोसाइटी खे चेंज कंदा रहनि था त उहे वरी जीअं हाणे ड्रग्स थी हलियो जीअं असांजी चयो ह्यूमन ट्रैफिकिंग थी वई हली स्मगलिंग थी वई हली उहे बि किथे न किथे इन्हनि शयुनि में इन्वॉल्व थियनि था छाकाणि त हू सम्झनि था त हिकिड़ा त इहे इकोनॉमिकली जेको आहे शॉर्टकट आहिनि हू पंहिंजे पाण खे बहितर तरीक़े सां ग्रूम करे सघनि था ॿियो वरी हाणे सिगार आहे सिगार असांजी नज़र में ग़लति हूंदो पर थी सघे थो एलीट सोसाइटी में फैशन हुजे मतिलबु फैशन जे तौर ते बि तव्हां चओ त नौजवान ग़लति चऊं त थी सघे थो हू उते फैशन चवंदा हुजनि हुननि जे लाइ का ॻाल्हि न हुजे त इन शइ खे बि असांखे थोरो गौर करणु घुरिजे नो डाउट असांजूं फोर्सिस वग़ैरह आहिनि हिनखे रोकण जे लाइ इराडिकेट करण जे लाइ पर इन ही जेका स्टेटस को वारो जेको चकर आहे इन ते बि असांजे इनखे जेके आहिनि ॾाहा आहिनि जेके दानिश्वर आहिनि जेके सियासतदान आहिनि उन्हनि खे थोरो गौर करणु घुरिजे त इन पासे बि असांखे कमु करणु घुरिजे सही खां त ॾाहा ऐं दानिश्वर सियासतदान जी त बिल्कुलु ॻाल्हि कयो था लेकिन जेको स्कूल हले थो ॿार 9th मैट्रिक जो ॿार आहे उहो बि हिकिड़ी सिगरेट खां ई पहिरियों उनजो स्टार्ट जेको आहे सिगरेट खां शुरू थो थिए ऐं उहो शौक़ में थो पीए मूं हिन ॻाल्हि कई स्टेटस को जी असां वटि हिकिड़ो उहो स्कूल आहे जेको सरकारी आहे हिकिड़ो उहो आहे जेको प्राइवेट आहे ठीकु आहे ऐं प्राइवेट में वरी क्लासिफिकेशन्स आहिनि हाणे जेको ॿार उहो वञे थो उन स्कूल में जिथे सभु अचनि था लिंक लूज़र वारा ॿार कारुनि में अची रहनि था उन्हनि जे लाइ इहो फैशन आहे त उहो ॿार जेको जंहिंजे लाइ सिगरेट हिकिड़ी ख़तरनाक शइ आहे उहो सम्झे थो त ख़तरनाक शइ आहे पर उन गैदरिंग जे करे उन फ्रेंडशिप जे करे उन सर्किल जे करे उहो उन शइ ॾांहुं डाइवर्ट थी थो वञे त इते बि इन शइ जो अमल दख़ल आहे बहरहाल इन ते हिकिड़ो मतिलबु ईअं खणी चइजे त हिकिड़ी पॉलिसी जी ज़रूरत आहे हिकिड़े थिंक टैंक्स जी ज़रूरत आहे जेके इन ते गॾिजी वेही कमु कनि ऐं इन्हनि शयुनि ते का प्लैनिंग कनि पॉलिसी ठाहिनि सही बिल्कुलु तव्हां छा चवणु चाहींदव इन ते अट्रैक्शन ते जेकी मन इन्वॉल्वमेंट थिए थी स्टार्टिंग खां तालिब साहब तमामु हिकिड़ी कॉम्प्रिहेंसिव ॻाल्हि कई बुनियादी तौर ते ही देखा देखी चमक जो दौर आहे ऐं ही क्लास तबकाती तज़ाद जो दौर आहे हिते जेको आहे न सो जीअं साईं चयो न क्लास चेंज थी थिए त पोइ हुनजे अंदरि माण्हू पर इंसान जे वजूद जे अंदरि जेके ख़सलतूं थियनि थियूं या जेको शख़्सियत थी थिए उन शख़्सियत जे अंदरि जॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बिगाड़ थियनि था जॾहिं शख़्सियत जे अंदरि झोल थिए थो जॾहिं शख़्सियत जे अंदरि तोड़ फोड़ थी थिए त पोइ उहा शख़्सियत उहे प्रेशर्स जेके हूंदा आहिनि या ज़हनी दबाव जेके हूंदा आहिनि उनखे बर्दाश्त नथी करे सघे पोइ उन प्रेशर्स खां बचण जे लाइ या उन्हनि प्रेशर्स खां फ़रारियत हासिलु करण जे लाइ उन ज़हनी दबाव खां बचण जे लाइ उहो माण्हू जेको आहे सो को न को अहिड़ो शइ इस्तेमालु थो करे जेको हुनजी सोच सम्झ अक़ल फ़हम ऐं उनजा जेके दबाव आहिनि उन्हनि खे
दॿाए थी छॾे, ढके सही। थी छॾे, लिकाए थी सही। छॾे। ऐं सही। मिसाल जे तौर ते सही। तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां, हिकिड़ो सही। जंहिं माण्हू जे मथां स्ट्रेस थी अचे सही। ऐं डॉक्टर उहो साहब मां हिकिड़ो ब्रेक वठी वठां, पोइ इन ॻाल्हि कंटिन्यू। बाक़ी माना बस टू कंडीशन्स आहिनि, हिकु ते अट्रैक्शन, ॿी जेकी आहे होपलेस जॾहिं इंसान थो थी वञे, ख़ासि तौर ते नौजवान। पर हीअं वठंदासीं ब्रेक, ब्रेक खां पोइ इन ॻाल्हि ते कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहाण चाहे जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि, 10 रुपए खां 10 लख रुपए ताईं। काॾे न वञो, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहाण चाहे जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि। जिते नाज़रीन ॻाल्हि हले पई मंशियात जे, अॼु आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे रोकथाम जे लाइ। डॉक्टर शाहनवाज़ दल ऐं तालिब साहब काफ़ी उन जी वजूहात ऐं रीज़न ॿुधाया, लेकिन हिकिड़ी वजूहात रीज़न मूंखे हमेशह नज़र ऐं ॿुधण में बि ईंदी आहे त हीअ जॾहिं सिगरेट या एतिरी को बि ड्रग जी का मंशियात जी शइ यूज़ कंदा आहिनि त अक्सर चवंदा आहिनि त असां पंहिंजो स्ट्रेस ख़तमु करण लाइ। हाणे हिकिड़े सिगरेट सां उन जो स्ट्रेस कीअं थो ख़तमु थिए, इन जो हिकिड़ो माना रीज़न ॾियणु, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ को बालातर आहे। डॉक्टर साहब खां पुछंदासीं जी। बुनियादी तौर ते ॾिसो, हिकिड़ी डिस्प्लेसमेंट हूंदी आहे, माना फरारियत हूंदी आहे, हिकिड़ी जॻह तां पंहिंजे पाण खे ॿी जॻह ते शिफ्ट करणु। ॿियो जेको ब्लेम शिफ्टिंग आहे, जेका असां चवंदा आहियूं त पंहिंजो ॾोह ॿिए जे मथां थोपे छॾणु, सही। ब्लेम शिफ्टिंग जेका थींदी आहे न, उहा बि ईअं सॼे हिन प्रोसेस जो हिसो आहे। पोइ छा थींदो आहे त जेकॾहिं मूंखे को घर जो दॿाउ आहे, मूंखे को जेको आहे ऑफिस जो दॿाउ आहे, मूंखे को ॿाहिरि जो दॿाउ आहे, मुंहिंजे मथां कम जो बोझ घणो आहे, या ॿिया जेके दॿाउ आहिनि, ॿाहिरि निकिरूं था त माहौलियाती दॿाउ आहे, अॼुकल्ह जी गर्मी आहे, मथां बिजली कोन्हे, ऐं जीअं पूरी सिंध में पाणी जो वॾो मसइलो लॻो पियो आहे, ज़मींदार परेशान, हारी परेशान। असां वटि बदीन में त इहा सूरत हाल आहे जो जेको आहे न सो सॼी बदीन जेको आहे न बड़बांग थी वई आहे, पाणी ई कोन्हे। माना हींअर सारियुनि जी पोखी थींदी आहे, उन जे लाइ पाणी कोन्हे। त हाणे इन समूरनि शयुनि मां निकिरण जे लाइ ॾिसो, जंहिं वटि औलाद आहे उहो अटो बि घुरे थो, अजो बि घुरे थो, कपिड़ो बि घुरे थो, तइलीम बि घुरे थो, ऐं जेकॾहिं दुनिया जी देखा देखी थिए थी त उन में हू ॿियूं शयूं बि घुरे थो। त अॼुकल्ह मोबाइल ॾिसो, हिकिड़ो ज़ालिम क़िस्म जो दोस्त आहे जेको हर अधु कलाक हिकिड़े ॾींहं खां पुछे थो त मूं में लोड कराए, मूं में जेतिरो ॻाल्हायो थी त ओतिरो लोड कराए। त इहा हिकिड़ी स्ट्रेस आहे। पोइ माण्हू इन मां फरार थींदो आहे। फरार थियण लाइ छा कंदो आहे त पोइ ही मुख़्तलिफ़ शयूं इस्तेमालु कंदा आहिनि। जीअं तव्हां चओ था न, तव्हां असां नथा पियूं, या जीअं तालिब असीं नथा पियूं सिगरेट, त असांखे त हुनजी का ख़बर ई कोन्हे, हुनजे रोमांस जी ख़बर कोन्हे, हुनजे कश ॾियण जी ख़बर कोन्हे, असांखे ख़बर ई कोन्हे। पर जेके माण्हू इस्तेमालु था कनि उहे चवनि था त जेको आहे असांखे हिन खां पोइ सुकून थो मिले। ऐं चऊं त सुकून त पोइ माण्हू खे ॿिया बि हज़ारे तरीक़ा आहिनि, मेडिटेशन करियो, या अलाह खे यादि करियो, या नेक कमु करियो, या पंहिंजो पाण खे एक्सरसाइज़ में विझो, ऐं जेको आहे सो रोज़मर्रा जी वर्ज़िशूं करियो, ऐं इहे सभु शयूं करियो, या सिहतमंद सरगर्मियुनि जो हिसो थियो, किताब पढ़ो, या भला जेकॾहिं तव्हां पढ़ियल लिखियल हो, तव्हां कुझु नथा करे सघो त कंहिंजे ॿार खे मुफ़्त में पढ़ाए छॾियो। त मक़सदु चवण जो त हज़ारे ॿिया बि तरीक़ा आहिनि जिन सां तव्हां पंहिंजो पाण खे डिस्प्लेस करे सघो था, सुकून हासिल करे सघो, पंहिंजो पाण खे थकाए सघो था। एड कंदो हलां शइ त बहितर तरीक़े सां तव्हां क्लियरफाई कंदो त माण्हू हमेशह इंसान ज़ात हमेशह इन जुस्तजू में रही आहे त हू रैपिड ऐं क्विक सुकून, क्विक तरक़ी, इन शइ जो उन जो मिज़ाज आदि रहियो आहे। बुनियादी तौर ते इंसान जे अंदरि हिकिड़ो तजस्सुस भरियल आहे, इंसान जे अंदरि हिकिड़ो तजस्सुस भरियल आहे, त उन जेका क्यूरियोसिटी हूंदी आहे उन माण्हू जे अंदरि, त नए खां नओं करियां, ऐं नए खां नयूं शयूं इस्तेमालु करियां, ऐं तकड़ा कमु करियां। त जीअं जेको आहिनि सो शॉर्टकट्स, जेके चोर रस्ता हूंदा आहिनि, शॉर्टकट्स असीं चवंदा आहियूं चोर रस्तनि खे, त माना जेकॾहिं मूंखे जल्द अमीर थियणो आहे त पोइ कहिड़ो कमु करियां, पोइ इहो ई सस्तो ऐं सुठो कमु आहे। तव्हांखे असां तक़रीबन 1.5-2 महीना अॻे बदीन में हिकिड़ो बदीन पुलिस जेको SSP साहिबु आहे उन तरफ़ां हिकिड़ो सेमिनार करायो वियो हुओ मुनशियात जे हवाले सां, आगाही जे लाइ, जंहिंमें DIG साहिबु शेख साहिबु हुयो, ऐं हसन सरदार साहिबु बदीन जो जेको SSP आहे उहे बि हुया। त आउं हुन में जेको आहे की स्पीकर हुयसि, त उते जेका रिपोर्ट साम्हूं आई उहा ॾाढी हिकिड़ी सरप्राइज़िंग हुई त 85 करोड़ रुपए जी गुटको, मैनपुड़ी, ही जेको 2200, 2400, 2800 ही जेके बि शयूं अचनि थियूं, माना जेके ही पुड़ियूं थियूं अचनि, जेके नशेआवर, इहे इन्हनि जो जेको आहे वाइपो थिए थो। त सोचियो त हिकिड़ो नंढड़ो ज़िलो आहे, उनजे अंदरि 85 करोड़ रुपए जी ट्रांज़ेक्शन थी थिए इन नंढनि नशनि में।
वॾा नशा आहिनि जीअं माना जेके ॿिया वॾा हिकिड़ा हूंदा आहिनि सॉफ्ट ड्रग्स, ॿिया हूंदा आहिनि हार्ड ड्रग्स। सॉफ्ट ड्रग्स में पान, गुटको, छालिया, मेनपुड़ी, ही XYZ, सिगरेट, इहे सभु अची थो। ऐं वॾनि नशनि में जेको आहे सो चर्स, भंग, अफ़ीम, शीशी, हूअ। ऐं अॼुकल्ह जेको आहे सो क्रिस्टल जो हिकिड़ो आइस जो नशो असांजे समाज खे तबाह ऐं बर्बाद करे पियो। ऐं उन खां पोइ शीशा जेको अचे पियो, तव्हां ॾिठो त रिसेंटली पाकिस्तान जी टीम पंहिंजी मैच खां 2 ॾींहं अॻु वञी शीशा पई पीए पंहिंजी फैमिली सां गॾु। त सुधरियल माण्हू, अणसुधरियल माण्हू, समझदार माण्हू, नासमझ माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू, अणपढ़ियल माण्हू, हिन समाज जो सभु फ़र्द त आहिनि न। पोइ उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुननि खे उन मैच जो को स्ट्रेस हो या इंजॉय पिया कयनि। त जॾहिं असां नशे खे कैटेगराइज़ कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं जो इस्तेमालु, इतफ़ाक़िया इस्तेमालु, तफ़री इस्तेमालु, पोइ वरी जेको आहे सो लत थी वेंदी आहे, पोइ उन माना जेको आदी थी वेंदो आहे, पोइ वरी हू मरीज़ थी वेंदो आहे। 4 कैटेगरीज़ आहिनि। ओकेनल यूज़ थो थिए, रिक्रेशनल यूज़ थो थिए, पोइ एडिक्ट थो थिए, पोइ अब्यूज़र थो थिए। माना 4 शयूं जेके आहिनि सो इन नशे में थियूं थियनि। असां पहिरीं चवंदा आहिनि हाणे हिकिड़ो कप पफ हणण सां कहिड़ो थींदो, सुरूर मिलंदई, ही वठीसि, पोइ ख़बर पवंदी, पोइ हुनजो माण्हू ज़रूरत वधंदी वेंदी। जीअं असां पे ॻाल्हि कई त 4 गोरियूं, पोइ 8 गोरियूं, पोइ 50 गोरियूं, पोइ 100 गोरियूं, पोइ 200 ऐं ॿियो असांजो सिस्टम एॾो कोलैप्स थी चुको आहे जो मॉनिटरिंग न आहे। पूरी दुनिया में कानून इहो आहे त कंहिं मुस्तनद डॉक्टर जे नुस्खे खां सवाइ को बि मेडिकल स्टोर वारो दवा नशेआवर न ॾींदो। ऐं हींअर असां वटि हिकिड़ो कानून इम्प्लीमेंट थिए पियो त जिन वटि नार्कोटिक्स जा जेको आहिनि सो लाइसेंस आहिनि, उहे ई निंड जूं दवाऊं रखी सघनि था, या उहे दवाऊं, या सूर जूं उहे दवाऊं जिन जे अंदरि आफ़ीम वारो असरु आहे, उहे रखी सघनि था, पर ॿिया न। पर असां वटि हुनजी मॉनिटरिंग कोन्हे। उते हर शइ खे मिले मेडिकल स्टोरनि जी असांखे ईअं रिपोर्ट थी आहे त उहे त हाणे त सुई हणण जी बि सहूलियत ॾियनि था उन्हनि खे, नशेआवर मरीज़नि खे। त ॾिसो हिकिड़ो जीअं तहज़ीबनि जो तसादम थो थिए, ईअं असांजे समाज जो तसादम थियणु वञे पियो। सही, बिल्कुलु। तालिब साहब, इन ॻाल्हि खे बि जीअं चवंदा मेडिकल स्टोर ते हर शइ प्रोवाइडेड आहे, हिकु जो कानून बि आहे। ये मूं अक्सर ॾिठो आहे कंहिं मेडिकल स्टोर्स खे जेके फॉलो करनि था त बाबा जेके टीनेजर अचनि था त उनखे इहे शइ मेडिसिन निंड जूं दवायूं नथा ॾियनि, जेको माना हिन शौक़ ते इस्तेमालु था करनि, लेकिन कुझु कुझु प्रोवाइड थी करे सघनि था। छा चवणु चाहींदो? ॾिसो साईं, हींअर हिकिड़ो वर्ड यूज़ कयो, मॉनिटरिंग। मॉनिटरिंग रुगो स्टेट जी ज़िम्मेदारी कोन्हे, रुगो रियासत जी ज़िम्मेदारी कोन्हे। मॉनिटरिंग में तव्हां स्टेट सां गॾु असीं इंडिविजुअल बची था वञूं। असांजी पंहिंजी एज़ अ फादर, एज़ अ ब्रदर, एज़ अ फ्रेंड, असांजी कहिड़ियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि उहे बचो थियूं वञनि। पर हाणे जॾहिं मॉनिटरिंग जो सिस्टम ई न हूंदो त पोइ उते इहे लैब्स थींदा आहिनि। ठीकु आहे, 4 मेडिकल स्टोर वारा आहिनि, 2 कानून खे फॉलो कनि था। ज़ाहिर आहे ॿिनि में किथे न किथे कंहिं दोस्त यार निकिरी थो अचे, को 2 रुपया वधीक वठी, 5 रुपया वधीक वठी पंहिंजी कमीशन रखी उहा शइ प्रोवाइड करे थो छॾे। ज़ाहिर आहे हुनखे पंहिंजी दुकान आहे, दुकानदारी करणी आहे, दुकान हलाइणी अथसि, पंहिंजो प्रोडक्ट हुनखे सेल करिणो आहे। त असां हाणे हिते कुझु देरि पहिरियां मूं हींअर ॻाल्हि कई त माण्हू रेपिड जेका तरक़ी खणी चइजे, सुकून चइजे, क्विकली जेको आहे न हर शइ अचीव करणु चाहे थो, उन ई तसलसुल में इहा शइ बची थी वञे। जेॾी महिल बिज़नेस में, मार्केटिंग में इहा शइ अची थी वञे, कॉम्पिटिशन अची थो वञे, त पोइ हू पंहिंजे ॿिए माण्हू खे कॉम्पीट करण जे लाइ कंहिं हद ताईं वञी सघे थो बिज़नेस में। ठीकु आहे न, ठीकु आहे, हू 6 रुपए में ॾिए थो, ऐं 5 रुपए में ॾींदुसि, ऐं 3 रुपए में ॾींदुसि। मतिलबु पंहिंजी इकोनॉमी वधाइण जे लाइ ॿिए जी ज़िंदगी सोसाइटी इहे फैक्टर्स आहिनि। त इन में असांखे जेका हिन ॻाल्हि कई त मॉनिटरिंग जो जेको निज़ाम आहे उहो बि असांखे बहितर करणु घुरिजे ऐं इंडिविजुअल रिस्पॉन्सिबिलिटीज़ खे बि असांखे सम्झणु घुरिजे। ज़ाहिर आहे मूं पंहिंजी फैमिली फ्रेंड्स में ऐं सर्कल में अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि, अगरि को ॿार सोपारी खाए थो हुनखे चवंदा बाबा सोपारी न खाओ, ख़राबु शइ आहे। पर अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके चवंदा ठीकु आहे सोपारी खाए थो, को मसइलो न आहे, सौंफ आहे, खाई वठंदो। पर जॾहिं महिल सोपारी तव्हां हू या ज़ेड या 2200 2300 इन्हनि ताईं पहुचे थो त पोइ मामलो आहिस्ता आहिस्ता ख़राब थिए थो। सही, बिल्कुलु। हिकिड़ी आम मिठी बैटल नट खां ई शुरू था करनि त पोइ अॻिते वधंदी थी वञे। बिल्कुलु चेक एंड बैलेंस मां त चाहींदमि त स्कूल्स, पेरेंट्स इन्हनि खां ई यकीन असां पंहिंजी ज़िम्मेदारियुनि खां जॾहिं मुंहुं मोड़ींदासीं या पंहिंजूं ज़िम्मेदारियूं ॿियनि जे कुलनि ते रखंदासीं त पोइ नेचुरली असां वटि बिगाड़ पैदा थींदो। भई हीउ कमु मुंहिंजो कोन्हे, आउं छो कयां? ठीकु, हीउ कमु त पुलिस जो आहे, हुनखे करणु घुरिजे, हीउ कमु फलाणे इदारे जो आहे, हुनखे करणु घुरिजे। न, असांजी पंहिंजी ज़िम्मेदारी छा आहे, असां उन कम में इन्वॉल्व थी पंहिंजो किरदारु केतिरो निभाए सघूं था, असांखे हिन शइ ते बि सोचणु घुरिजे। अगरि ॾिसो न, अगरि इंसान पाण सिंसियर थिए पाण सां ई, त बाबा अॻिते हली शायदि मुंहिंजी औलाद बि ईअं इन शइ में न पवे। ख़ासि तौर ते स्कूल जे साम्हूं ई ॾिसो केबिन्स खुलियल आहिनि, उन ते ही शइ खुले आम प्रोवाइड थी थिए। राइट, केबिन, हाणे केबिन वारनि जो इहा वरी हिकिड़ी चेन आहे, इहा हिकिड़ी पंहिंजी माफ़िया आहे।
नाला कोन खणंदासीं पर ॾिसो न कॾहिं ताड़ी हिकिड़े हथ सां कोन वॼंदी आहे सही उन में हिकिड़ी चेन हूंदी आहे उन में प्लेयर्स हूंदा आहिनि सही लिटिल प्लेयर्स हूंदा आहिनि मिडिल सही प्लेयर्स हूंदा आहिनि अपर प्लेयर्स हूंदा आहिनि वरी बॉसिस हूंदा आहिनि ठीकु सही आहे इहा हिकिड़ी चेन आहे सही पर ॾिसो न सभिनी खां दुनिया जे जेकॾहिं असीं ओवरऑल पूरी दुनिया जे इनकलाबनि जे मथां नज़र विझूं सही सॼी दुनिया में ही डार्क एजिस खां वठी हिन वक़्त ताईं जेका बि तब्दीली आई आहे जेके मुल्क या सोसाइटियूं डेवलप थिया आहिनि सही उन्हनि ते असीं नज़र विझूं त सही सभिनी खां वधीक सघारी हूंदी आहे सही अवाम सही बिल्कुलु अवाम बिल्कुलु हूंदी आहे सही सघारी हाणे असांजी अवाम चाहे त सभु कुझु थी थो सब सघे कुछ थी थो सघे बिल्कुलु यकीन बिल्कुलु सही था चओ डॉक्टर साहब इहा कोई ॻाल्हि ते स्माइल पिया करनि मां इहो वापसि अची हिननि खां पुछंदमि त हिननि जी कहिड़ी ॻाल्हि ते हिकिड़ी क्लिक थी जंहिं ते ही बिल्कुलु ऐं स्माइल स्माइलिंग जो सबबु कहिड़ो आहे सबबु कहिड़ो आहे क्योंकि यकीन हुननि खे हिकिड़ो क्लू आहे हिकिड़ो पॉइंट ज़रूरु हथायो हूंदो ऐं पर हींअर वठंदमि ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं इन प्रोग्राम सां ताउन खे असरु हाण चाहे जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि काॾे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन प्रोग्राम सताबुद के असफरहान चाहें जेके नंबर खे जोड़े थे हिकिड़ी कॉल मौजूद आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाजी शहर मकसूद खां ॻोठ मिठो रियास रिंद थो ॻाल्हायां अव्हां खे भलीकार सुबुह मेरार प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदव जी बिल्कुलु अव्हांजो प्रोग्राम सुबुह मेरा ॾिसूं पिया ऐं हिन में सुठा महिमान आयल आहिनि वॾी वॾी महिरबानी उन्हनि जूं कचहरी ख़बर ॿुधूं पिया बिल्कुलु जेका साईं डॉक्टर जेका ॻाल्हि कई बिल्कुलु सुठी ॻाल्हि कयूं जेका अफ़राद एॾो त नशो करे असांखे सकून मिले नशे खां बाद में पर नशे खां अलावा ॿिया अहिड़ियूं कई शयूं आहिनि जेकी जिन खां इंसानु शक्ति अख़्तियार करे सघे थो सही जीअं आहे आराम आहे या नंढे ॿार खे पढ़ाइण या उन सां खेॾणु इहो बि सकून आहे ऐं अलाह पाक जो किताब इबादत करणु इहो बि सकून आहे अल्लाह पाक पंहिंजे किताब पाक में फरमाए थो त ज़िक्र आहे अला तत्मइनुल क़ुलूब अल्लाह पाक जे ज़िक्र करण सां ई दिलनि खे आराम ऐं सकून थो मिले बेशक बेशक बिल्कुलु ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई इबादत करण सां दिलनि खे सकून मिलंदो आहे डॉक्टर साहब भली ॻाल्हि कई बिल्कुलु आउं ॿुधां थो सुठी ॻाल्हि कई वॾी वॾी महिरबानी मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया ख़ासि तौर ते जेको टॉपिक हले पियो उनखे गौर सां ॿुधी करे ऐं ईअं ई असां पाण जेको अवेयरनेस ॾींदा रहंदासीं त यकीनन इन शइ सां घटिताई बि थी वेंदी ऐं नाज़रीन हिकिड़ी ॻाल्हि आऊं इहा बि ज़रूरु चवंदमि ज़िंदगी ॾिसो ॿिनि ॾींहंनि जी आहे कॾहिं असांजे हक़ में हूंदी आहे कॾहिं हिकिड़े ॾींहं ते असांजे ख़िलाफ़ु हूंदी आहे जंहिं ॾींहुं असांजे हक़ में आहे त अलाह साईं जो सब्र ऐं शुकुर करणु घुरिजे जंहिं ॾींहुं असांजे ख़िलाफ़ु आहे त पोइ उन जो मतिलबु इहो कोन्हे त अलाह असांखे नज़र ते नथो रखे या असां को परे थी वियो आहे त उन ते मायूस थी करे अहिड़ा रस्ता तव्हां न अपनायो जी डॉक्टर साहब ॾिसो न बुनियादी तौर ते जीअं तव्हां चयो ज़िंदगी ॿिनि ॾींहंनि जी आहे हिकिड़ो ॾींहुं असांजे फेवर में हिकिड़ो ॾींहुं असांजे डिसफेवर में हाणे ही समूरो हिकिड़ो जेका ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो मंज़र आहे हाणे उन मंज़र जे अंदरि उन माण्हू जी जेका बनावट आहे उहा बनावट केतिरी पाइदार आहे उहा जेका शख़्सियत जी बनावट आहे उनजी आदतनि जी उनजी ख़सलतनि जी उनजे रवैयनि जी उनजा गुण ऐं अवगुण माना सुठायूं ऐं बुरायूं उनखां पोइ मुआशिरो उनखां पोइ घर उनखां पोइ जेके जीअं साईं सवेर चयो त स्टेट जी अर्शे ज़िमेदारी कोन्हे ईअं वालिदेन जी ज़िमेदारी पंहिंजी आहे टीचर जी ज़िमेदारी पंहिंजी आहे मज़हबी पेशवा जी ज़िमेदारी पंहिंजी आहे समाज जा जेके ॿिया किरदार आहिनि माना जीअं असां सुबुह जो घरां निकिरूं था त असांखे रोड ते ट्रैफ़िक मिले थी उनखां पोइ असांखे बाज़ार में जेको आहे न सो दुकानदार मिले थो उनखां पोइ असांखे जेको आहे न सो मुख़्तलिफ़ माण्हू मिलनि था त उन्हनि समूरनि माण्हुनि जो असां सां लाॻापो आहे असां सां उहे जुड़ियल आहिनि असीं उन्हनि सां जुड़ियल आहियूं हाणे इतां ई प्रेशर्स निकिरनि था इतां ई दबाव निकिरनि था इतां ई जेके आहिनि सो शयूं उभरनि थियूं वरी जॾहिं वापसि असां घर में अचूं था उनखां पोइ जीअं मीडिया जो किरदारु आहे अॼु मीडिया ॾिसो केतिरी जेको आहे सो मीडिया जो जेको आहे सो वधीक थी वई आहे ऐं मीडिया केतिरा आगाही जा प्रोग्राम करे पई तव्हां मेरान टीवी वारनि जो काफ़ी सालनि खां तइलीम ते एॾो वॾो प्रोग्राम कयो आहे सिंध जे अंदरि तव्हांखे क्रेडिट थो वञे मेरान टीवी खे उनजे सरवाण खे उनजे माण्हुनि खे त ॾिसो उन्हनि केॾो वॾो प्रोग्राम कयो आहे त हिकिड़ो तइलीम जेको असांजो निगलेक्टेड हो प्राइवेट स्कूलनि में सिंधी कोन ते पढ़ाई वई त हिकिड़ो तहरुक वरितो ईअं अॼु असां ही प्रोग्राम पैक कयो त असांखे उनजो रिफ्लेक्शन मिलियो जो मक़सूद जहिड़े इलाइक़े मां
को माण्हू असांखे फ़ोन करे चवे थो मूंखे ख़ुशी थी ऐं साईं जी जेको असां ॼाण खे बि सलाम थो पेश कयां त साईं हुनखे गौर ऐं फ़िक्र सुहिणी ऐं हिकिड़ी सम्झ सां ॼाणी ॾिनो, ऐं हिकिड़ी सुठी ख़ूबसूरत। ॼाण ॾिनी ऐं हुनखां सही। पोइ क़ुर पाक मां हुननि हिकिड़ी आयत। आयत पढ़ी ॿुधाई ऐं इहे समूरी शयूं ॾिसो असांजो समाज जो जेको फ़र्दु आहे उहो ॾाढो मुस्तहकम आहे, पाइदार आहे सही। ऐं पढ़ियलु लिखियलु आहे, सुलझियलु आहे ऐं जेकॾहिं न आहे पढ़ियलु लिखियलु त उन वटि पंहिंजो फोक विज़डम बि आहे। फोक विज़डम माना असांजी ॿाराड़ियुनि जे अंदरि जेको जनमु वठे थो, सदियुनि खां वठी जेको नपने थो, पलिजे थो, वॾो थो थिए ऐं जेको सीना बसीना माना सही। माण्हुनि फर्दनि माना ॾाॾे जी ॻाल्हि हुई, पुट कई, पुट जी ॻाल्हि पोटे कई, पोटे जी ॻाल्हि उनखां पढ़ पोटे कई, ईअं जेको सदियुनि खां जेको हिकिड़ो सिंध जो फोक विज़डम आहे या जेको ॿाराड़ी जो ऐं शहरनि जो जेको कल्चर आहे उनजो पंहिंजो हिकिड़ो फोक विज़डम आहे, उहो ट्रांसफर थो थिए, नसल दर नसल जेको ट्रांसफर थो थिए, उहो असांखे इहो हिननि सभिनि प्रेशर्स खां वधाए थो। अॻे असांजे ॻोठनि में वेंदा हूंदव त ओताकूं हूंदियूं हुयूं, माण्हू कचहरियूं कंदा हुआ, पंहिंजा सूर वंडींदा हुआ। सही। ॾिसो 5 वक़्त नमाज़ जो जेको कॉन्सेप्ट आहे अलाह ताला जे तरफ़ां नेकी ऐं भलाई जो दर्स त ॾिए थो, उन सां गॾोगॾु हिकिड़ो समाजियात बि सेखारे थो सही। त जेकॾहिं 5 वक़्तनि मां को हिकिड़ो वक़्तु को माण्हू घुसाए थो त उन जमायत जा उन जेको जथे जा माण्हू हिक ॿिए में ॻाल्हाइनि था सही। त फलाणो छो न आयो, सही। फलाणो सही। छो न आयो, हुनखे सही। कहिड़ो मसइलो आहे, उहो समाजी मसइलो थी सघे थो, जिस्मानी मसइलो थी सघे सही। थो ऐं बीमारी जो मसइलो थी सघे थो, ॿिया के मसइला। पोइ वरी जेको हुननि जी दीनी तालीमात आहिनि, सही। जंहिं आऊं सभिनि मज़हबनि जी ॻाल्हि थो करियां सही। त उन्हनि जा जेके बि रिचुअल्स थियनि था या जेके सही। रीतू रस्मूं थियनि थियूं, रवाज ऐं जेके सही। मज़हबी त्योहार थियनि था सही। या मज़हबी तरीक़ा था थियनि त उन्हनि खां पोइ उहे सही। माण्हू जेके जेकॾहिं सुधरियल आहिनि त पोइ हुन वटि हली था वञनि त बाबा तुंहिंजो को मसइलो आहे, सही। तो कोई ॻाल्हि आहे, तूं अॼु नमाज़ ते सही। न आहे, अॼु तूं मस्जिद में न आहे, अॼु या तूं मतलब मज़हबी जॻह ते मतलब तव्हां इहो ई सही। त ही असांजे समाज जो जेको आहे न सो हिकिड़ो रिच पहलू रिच पहलू माना तव्हां चवणु चाहो त कम्युनिकेशन सां काफ़ी मसइला बि हल थी सघे था, राब्ता करण सां थी सघे था, कम्युनिकेशन सां ऐं हिक सही। ॿिए सां ताल्लुक़ ताल्लुक़ सां रखण सां ऐं हिकिड़ो सही। हाकारी ताल्लुक़ जेको सही। आहे असांजे समाज जो सही। पाण में हिक ॿिए जे अंदरि उन में जेकॾहिं सही। ॾिसो न ही मज़हबनि छा सेखारियो आहे, रवादारी सेखारी आहे, सही। मज़हबनि छा सेखारियो आहे, भाईचारो सेखारियो आहे, सही। मज़हबनि छा सेखारियो आहे, हिक ॿिए जी मदद करणु मदद करणु, सेखारी आहे, सही। हुकूकुल इबाद ऐं हुकूकुल सही। अल्लाह जी ॻाल्हि थी थिए सही। त ही नशा, ही जेके इलतूं, ही सही। आदतूं, ही बुरियूं आदतूं, ही जेके जुर्म था थियनि या ही जेके ॾोह था सही। थियनि, इन्हनि समूरनि जे पोयां जॾहिं इहो समाजी सही। तानी पेट्रो सही। इन जे अंदरि जेको टोड़ फोड़ थी थिए, समाज जा सही ब्रेक फेल बिल्कुलु। था थी वञनि, समाज टोट फोट जो शिकार थो थी वञे त पोइ तो को माण्हू माण्हू ई फरारियत छॾे अख्तियार कंदो तालिब आहे। तव्हां छा चवणु चाहींदो अगरि ख़ासि हुते राब्ते सां या कम्युनिकेशन सां या सम्झाइण सां हिकिड़ो अगरि ॿार आहे कंहिंखे फर्द कंहिं फैमिली जो त उहो पेरेंट्स हुनखे तव्हांखे लॻे थो त उन्हनि पंहिंजी कम्युनिकेशन सां उनखे हिकिड़ो सहारो ॾेई करे इन शइ खे हटाए सघनि था? बिल्कुलु हटाए सघनि था। ॾिसो साईं हिन ॻाल्हि कई त गैदरिंग चाहे पोइ रिलीजियस एस्पेक्ट सां हुजे, चाहे सोशल एस्पेक्ट सां हुजे या ईअं फ्रेंड सर्किल हुजे, जेका गैदरिंग हूंदी आहे, जेका गॾिजाणी हूंदी आहे, जिते 4 माण्हू वेहंदा आहिनि, पोइ नंढा वॾा जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजूं शयूं कम्युनिकेट कंदा आहिनि, सही। वॾा पंहिंजा एक्सपीरियंसिस, पंहिंजा तजुर्बा कम्युनिकेट कंदा आहिनि, ठीकु आहे, नंढा पंहिंजूं ग़लतियूं, ठीकु आहे, पंहिंजे सिखणियूं शयूं उहे कम्युनिकेट कंदा आहिनि। त इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे उन्हनि नौजवान नसुल खे या माण्हुनि खे उन्हनि खां रोकण खां। ठीकु, हाणे ॻाल्हि अचूं था उहा गैदरिंग जेका थिए थी या जेका गॾिजाणी थिए थी उन ते हाणे असीं अचूं था त उहा कहिड़ी हुजणु घुरिजे। सही। हाणे असीं अॼु जे दौर में ॾिसूं त असांजे जेके नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, ठीकु आहे, NGO सेक्टर जेको आहे उहो बि हाणे इहे ई सभु प्रोग्राम करे पियो, गैदरिंग्स करे पियो, किथे सेमिनार कराए थो, माण्हुनि खे कम्युनिटी ओरिएंटेशन वारे पासे, कम्युनिटी पुलिसिंग वारे पासे, कम्युनिटी डेवलपमेंट वारे पासे वठी थो अचे, नंढा नंढियूं गॾिजाणियूं कराए प्रोग्राम कराए थो। त इहो ॾाढो हिकिड़ो मुयसरु आहे। पर हाणे हिते उहो ई ॻाल्हि मूं जेका पहिरीं ॻाल्हि कई त असांखे असांजी ज़िमेदारी छा आहे, असीं ओवरऑल सिंध जो हिकिड़ो खणूं। असांजे सिंध में मोस्टली जेके क़तल थियनि था, हर ॿिए ॾींहुं अख़बार में उहा नेचुरली का औरत थिए थी, ठीकु, ऐं उनजे पुठियां पहलू छा हूंदो आहे, कारोकारी, इज़त, गैरत, इन करे छॾियो। पर तव्हां जेकॾहिं उनजे पुठियां वञो, छाकाणि त मुंहिंजो क्रिमिनोलॉजी में सब्जेक्ट रहियो आहे, मूं इन ते ॾाढी रिसर्च बि कई आहे, उनजे पुठियां जेको बेसिक रीज़न हूंदो आहे इहा ई ड्रग्स आहे, ड्रग एडिक्शन आहे, पैसो आहे, ठीकु आहे। को माण्हू भंग थो पीए, को माण्हू चर्च थो पीए, को माण्हू सिगरेट थो पीए, ठीकु, उनखे पैसा खपनि, ठीकु, पैसा हू पाण कमाए नथो, पाण सॼो ॾींहुं सेटिस्फिकेशन में सुकून में रहणु चाहे थो, उन्हनि जूं मायूं कमु कनि थियूं, हिते वञो हैदराबाद जे आसे पासे जूं मायूं हिते शहर में अची घरनि में कमु थियूं कनि। बिल्कुलु हक़ीक़त आहे इहा, रियलिटी आहे। हाणे जेकॾहिं असीं गैदरिंग जी ॻाल्हि कयूं या उन्हनि कम्युनिटीज़ खे, उन्हनि माण्हुनि खे सुधारण जी ॻाल्हि कयूं त हिते वरी असांजो जेको पढ़ियो लिखियो माण्हू आहे, जेको सोशल सेंस रखे थो,
ज़रूरी न आहे त हर पढ़ियल लिखियल माण्हू सही हुजे। जंहिं वटि सोशल सेंस आहे, जेको तव्हांजे कल्चरल नॉर्म्स खे सम्झे थो, जेको तव्हांजे सोशल नॉर्म्स खे सम्झे थो, इथिक्स खे सम्झे थो, उन जो पार्टिसिपेशन ज़रूरु आहे। असीं हिते ॻाल्हियूं कयूं पिया, ठीकु, पर जेकॾहिं आउं हिते ॻाल्हियूं करे वञा हलियो पंहिंजे रेडियो तां, पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए इन शइ जे मथां अमल न कयां त पोइ बेकार आहिनि मुंहिंजूं ॻाल्हियूं। त उहो पढ़ियो लिखियो माण्हू जेको असांखे हींअर ॿुधे पियो, उनजो कमु आहे त उहो पंहिंजो पार्टिसिपेशन ॾे, ऐं उहे माण्हू जेके असांखे ॿुधनि पिया, जेके कनि था कोन शो, उहो थोरो इन शइ ते गौर कनि त ज़िंदगी ॾाढी नायाब आहे। बिल्कुलु बिल्कुलु ज़िंदगी एतिरी नायाब आहे जो तव्हांजी अकेले जी न आहे, बिल्कुलु तव्हां सां गॾु काफ़ी ज़िंदगियूं जुड़ियल इहा ॻाल्हि ॾाढी तव्हां सुठी कई त तव्हां असां सां गॾु या तव्हां इंसान सां गॾु काफ़ी सारी ज़िंदगियूं जुड़ियल पियल ऐं एतिरो ख़ासि उन्हनि जे बारे में माण्हू खे सोचणु घुरिजे। एग्रेशन खे कंट्रोल करणु घुरिजे। कावड़ प्यार मोहबत हर इंसान जे अंदरि इहे सेंसिस मौजूदु आहिनि, पर उन खे कंट्रोल करणु, उनखे मेंटेन करणु असांजी ज़िम्मेदारी आहे। एग्रेशन खे माण्हू हाणे ॾिसो कंट्रोल जी ॻाल्हि ते ॿिए पहलू ते ज़रूरु वञो त ॾिसो त हाणे यंगस्टरनि जी, तव्हां पाण बि माशाल्लाह नौजवान आहियो, एतिरी गैदरिंग्स तव्हांखे ज़रूरु प्रोवाइड थी हूंदियूं ज़िंदगी में, कंहिं न कंहिं मौक़े या कंहिं न कंहिं गैदरिंग में। उते इंसान बि चवंदा त पोइ तव्हां उन्हनि जो बचाव पाण कीअं कयो? ॾिसो, असांखे इहो करणु घुरिजे। फॉर एग्ज़ाम्पल अहिड़ा दोस्त यार आहिनि जेके अॻियां सिगरेट बि रखंदा हूंदा, मेंपुड़ी बि रखंदा हूंदा, सभु शइ, पर असांखे ख़बर आहे जेकॾहिं आउं हिन छुरीअ सां चाहियां त सौंफ कटे सघां थो, चाहियां त पंहिंजी आङुर वढे सघां थो, मूंखे सेंस हुजणु घुरिजे। आउं हीअ शइ यूज़ कंदुसि, मूंखे हिन जो को फ़ाइदो न आहे, मूंखे हिन जो नुक़सानु आहे। जेकॾहिं आउं स्मोकिंग कंदुसि त मूंखे हुन जो नुक़सानु आहे, फ़ाइदो कोई न आहे। मेंपुड़ी खाईंदुसि, हुन जो नुक़सानु आहे, फ़ाइदो कोई न आहे। ठीकु, अगरि मूंखे सेटिस्फिकेशन खपे, सुकून खपे, त हुन जा ॿिया पहलू आहिनि। आउं एक्सरसाइज करे सघां थो, ऐं मज़हब वारे पासे वञी सघां थो, ठीकु, ऐं मेडिटेशन करे सघां थो, म्यूज़िक ॿुधी सघूं था। अच्छा, हिते वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि आउं एड कंदो हलां, इहा तव्हांजे लाइ थी सघे थो नई हुजे, डॉक्टर साहिब हुनखे सम्झंदा बहितर। असांजे माण्हुनि में वरी हिकिड़ो जेको असांजे जंहिं माशरे में असीं रहूं था, उन माशरे जे माण्हुनि में हिकिड़ी ॿी शइ आहे, मिथ। हू उन मिथ ते जेको बिलीव कंदा, ठीकु आहे, जेको थींदो ॾिठो वेंदो, जेको क़िस्मत में हूंदो ॾिठो वेंदो, जेको अलाह साईं कंदो, ठीकु आहे, भले मेंपुड़ी सां टे चवंदी मानी खाऊं, जेको हूंदो थींदो। इहो जेको मिथ ऐं मिथ जेको रॉन्ग वे आहे न, उन बि असांखे ॾाढो नुक़सानु ॾिनो आहे। बिल्कुलु ताल साहिब, मां हिकिड़ो ब्रेक वठंदमि, ब्रेक खां पोइ जेको डॉक्टर साहिब ॾे ज़रूरु ईंदमि, त उनखां पोइ सवाल हिकु त सरसरी तव्हां हिकिड़े मेंटल हॉस्पिटल जी ॻाल्हि कई, त जंहिं ते जेको आहे पेशेंट ईंदा आहिनि, ख़ासि तौर ते जेके ड्रग एडिक्ट हूंदा आहिनि उन जो इलाज, ऐं ख़ासि तौर ते ॿी ॻाल्हि इहा ज़रूरु करणु चाहींदमि, पुछणु चाहींदमि तव्हांखां, जेके डॉक्टर्स पाण रिकमेंड कंदा आहिनि, ख़ासि तौर ते औरतुनि खे जेकी निंड जूं दवायूं, उन जे हवाले सां बि, पर मां वठंदमि हिकिड़ो ब्रेक। नाज़रीन, इन प्रोग्राम सां तावन खे सुरहाण चाहे, जेकॾहिं रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि। काॾे न वञो, सां गॾु रहिजो।